तव्हांखे जॾहिं थोरी रब पाक कामयाबी ॾींदो न त पर यादि रखिजो उन कामयाबी खां बाद में जेके तव्हां सां गॾु बीठा न उन्हनि जा असली रूप ज़ाहिर थींदा अथव, जेके हिनमहिल तव्हांखे महसूसु नथा कराइनि त माना असां कहिड़ी सोच वारा आहियूं, कहिड़ी माना हिकु दिलि में ॻाल्हि रखूं था। इहे तव्हांखे उन वक़्त में तव्हांखे असली चेहरा ॾेखारींदा जंहिं वक़्त में थोरी रब पाक तव्हांखे कामयाबी जी मंज़िल ॾेखारींदो। पर तूं घबराइजांइ न, तूं पंहिंजो दिमाग़ उन ई जाइ ते लॻाइजांइ जंहिंमें कामयाबी जो रस्तो थो मिले। ॾिस न, जेको सचो दोस्त हूंदो, मुख़लिस दोस्त हूंदो, उहो तुंहिंजी कामयाबी में तोसां ख़ुशि थींदो ऐं तोखे सुठा सलाह मशवरा बि ॾींदो, तोखे सुठियूं ॻाल्हियूं बि ॿुधाईंदो ऐं कामयाबी जी तोखे सीढ़ी जेका ॾाकण आहे न उहा बि तोखे ठाहे ॾींदो ऐं हेठां पकड़े बि बीहंदई त मथां तुंहिंजी ॾाकण स्लिप थी वेंदी। यादि रखो, पंहिंजो फोकस हिकु जाइ ते रखो। इहो न सोचियो त मूंखे हे थियणो आहे या मां हीअं थींदुमि या हे कयां या हो कयां। उहो कर जेको तोखे कामयाबी थो ज़ाहिर कराए, उहो न कर जेको इंसान जे ख़ौफ़ में अचे, माण्हू छा चवंदा, दोस्त छा चवंदा, अज़ीज़ छा चवंदा। न, उनखे फोकस कर, उन ॾे तवजो कर, कामयाब थी वेंदे। जंहिं वक़्तु थोरो आस्ते आस्ते कामयाब थींदो वञे न त जेके गॾु बीठा अथई न, यादि रखजांइ इन्हनि जा असली रूप ज़ाहिर थींदा अथव। तव्हां घबरायो न, पर तव्हां पंहिंजो फोकस उन कामयाबी ते ई रखो, उन कामयाबी ॾे तवजो ॾियो। इंशाअल्लाह तबारक अल्लाह उहा मंज़िल बि ईंदई जंहिंजा असली रूप ज़ाहिर थींदा आहिनि न, उहे वरी तुंहिंजी हेठि ई कंदी बाक़ाइदे। उहो वक़्तु बि ईंदई, सबर सां कमु कजांइ। जल्दबाज़ी में इंसान हेठि किरंदो अथई। आस्ते आस्ते कामयाबी ॾे तवजो ॾे, आस्ते आस्ते कदम वधाए। जल्दी कदम वधाईंदे त यादि रखजांइ रस्ते में पथर पियो हूंदो न त उनजी बि ख़बर न पवंदी। आस्ते आस्ते कदम वधाईंदे त रस्ते में जेके पथर पिया हूंदी उन्हनि जी बि ख़बर पवंदी। पथर माना सम्झे थो न, इहे मुनाफ़िक़, इहे चापलूस, इहे चमचा, इहे रस्ते में बीठा हूंदा अथई, तुंहिंजी कामयाबी खे धिको ॾींदई, तुंहिंजी कामयाबी खे किराइण जी कोशिशि कंदई, हज़ारे कोशिशि कंदई, पर त उहो कजांइ जेको तुंहिंजी दिलि ऐं दिमाग़ थो चवे। उहो न करजांइ जेके रस्ते में इहे पथर तोखे चवनि त हीअं न कर, हीअं कर, हूअं कर, हीअं कर, हीअं न कर, हूअं कर, हीअं कर। तूं उहो कर जेको तुंहिंजो दिलि ऐं दिमाग़ थो चए। छो? रब्बुल जलाल वल इकराम तोसां गॾु आहे। रब तोखे कामयाबी ॾींदो, रब तोखे उहा माना कामयाबी ॾींदो, ख़ुदा जो कसम। सॼी ज़िंदगी रब जा शुक्र अदा कंदे इंशाअल्लाह तबारक अल्लाह। पंहिंजो फोकस हिकु जाइ ते रखिजांइ, पंहिंजो माइंड हिकु जाइ ते सेट करे छॾ। मूंखे हे थियणो आहे, मूंखे ऑफिसर थियणो आहे, मूंखे कारोबार करिणो आहे, मूंखे हिन मंज़िल ते पहुचणो आहे। पंहिंजो माइंड हिकु दिमाग़ हिकु जाइ ते रखी छॾ। जे हिन ई दिमाग़ में ॿ टे ॻाल्हियूं सोचींदे, यार मां हे थियां या डॉक्टर थियां या मां हे थियां या इंजीनियर थियां या मैनेजर थियां, पोइ यादि रखजांइ पोइ तूं थी वएं ज़हनी मरीज़। ज़हनी मरीज़ खां बाद में साइको, कुझु बि न थींदे। ईअं ई डिग्रियूं खणी हिकु हिकु खे इलाज कंदे त यार मां पढ़ाई कई आहे, कहिड़े कम जी आहे, डिग्रियूं तो रुलाईंदो वता, हीअं तो कंदो वता, हूअं तो कंदो वता। तूं पंहिंजे दिमाग़ जो माइंड हिकु सेट कर, हिकु छा थियणो आहे उन जाइ ते फोकस कर। फोकस कंदे त कामयाबी तुंहिंजा कदम चुमंदई। न त यादि रखजांइ इहे डिग्रियूं हिकु हिकु जाइ ते रुलाईंदो वतंदे। कंहिंजी माउ जो बचो आहे, हेॾे ध्यानु ॾे, मायूस न थी। मायूस थियण वारे सां अलाह बि नाराज़ हूंदो अथई। रब ते तवकल कर, रब खे चओ तूं मौजूद आहे, तूं कुल शैइन क़दीर आहे, तूं रब ख़ालिक़ अकबर आहे, तो ते ई आसरो आहे, तो में ई भरोसो आहे, तो में ई उमेदियूं। अॻिते कदम बिस्मिल्लाह तवक्कलतु अलल्लाह जे नाले सां वठिजांइ। रब मंज़िल आसान कर ॾींदी। जज़ाकल्लाह ख़ैर, मा सलाम।